बिस्मिल्लाह। सब तारीफ़ूं उन पालणहार जे नाले ते जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक ख़ालिक पालींदड़ आहे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, नमस्ते। अॼु साल 2026 जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं ॿी राति आहे, छो त कल्ह राति 12 बजे खां नओं साल शुरू थी चुको आहे। राति बि मूं पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट तां संजय प्राइमरी उस्तादनि सिंध ऐं सिंध जी ख़ुशहाली जे लाइ दुआऊं घुरियूं ऐं पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट तां हीअ ख़बर बि शेयर कई त साल 2026 इंशाअल्लाह अल्लाह पाक जी मदद सां सिंध जी तइलीम, सिंध जे प्राइमरी उस्ताद जी ख़ुशहाली जो साल साबित थींदो इंशाअल्लाह। इहा ख़ाली ॻाल्हि न आहे, इन जे पुठियां दुआऊं आहिनि, इन जे पुठियां कोशिशूं आहिनि, इन जे पुठियां महिनतूं आहिनि। ख़ुशूसी तौर ते असां कॾहिं ज़िंदगी में न कंहिंजी चमचागिरी कई आहे, न कंहिंजी ग़ुलामी कई आहे, न कंहिंजे अॻियां झुकिया आहियूं त सिर्फ़ु रब्बुल आलमीन जी ज़ात जी अॻियां झुकिया आहियूं। पर जंहिंजो खाइजे, जेको महिनत करे उन जो ॻाइजे, इहा सिंध में चवणी मशहूरु आहे। गुज़िरियल कई सालनि खां सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो वियो। हक़ीक़त में इहो कमु असांजे प्राइमरी उस्तादनि जी नुमाइंदा तंज़ीम पेटलफ जे मर्कज़ जो हुयो। पर अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख्रु आहे, पाण ते बि फ़ख्रु आहे, पंहिंजी ज़िंदगी ते बि फ़ख्रु आहे, पंहिंजे दोस्तनि ते फ़ख्रु आहे, मूंखे पंहिंजे सिंध जे बहादुर उस्तादनि ते बि फ़ख्रु आहे, जिन सां गॾिजी 2017 में बग़ैर छत जे सुरो स्किल NTS SUT इकरा जे उस्तादनि खे रेगुलर करण जे लाइ जबल जाॻिया, वॾी जदोजहद कई, उन खां बराबरि पाक तारीख़ी कामयाबी ॾिनी। ऐं हाणे बि अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह कोशिश कईसीं। सूबाई वज़ीर तइलीम सिंध साईं सरदार शाह काफ़ी सालनि खां पोइ, काफ़ी टाइम खां पोइ नेठ सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे कयल वाइदे मूजिबि सर्विस स्ट्रक्चर ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। साईं सरदार शाह वज़ीर सिंध खां समरी मंज़ूर कराई, शुरूआती समरी सर्विस स्ट्रक्चर जे मूजिबि 17 जून 2025 ते सिंध जे प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर कमेटी मुतफ़क़ा तौर मंज़ूरी ॾिनी। उन खां चीफ सेक्रेटरी साहिब मिनट्स इशू कया, जंहिं ते फाइनेंस डिपार्टमेंट कुझु क्यूरीज़ लॻायूं, फाइनेंशियल इम्प्लीकेशन जूं, या जेके ॿिया फाइनेंशियल मसइला हुआ, या जेके कानूनी घुर्जूं हुयूं, उन ते साईं सरदार शाह मुकमल पोइवारी कई। छो त हीउ पहिरियों दफ़ो आहे जे सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे गज़ेटेड सत्रो मिलणु पियो वञे ऐं 16 प्रॉपर मिलंदो, छो त अॻे असांखे 16 टाइम स्किल मिलंदो आहे। हिन पूरे जेको प्रोसीजर हो आहे, जेको फॉलोअप हो, या जेके घुर्बल कानूनी घुर्जूं हुयूं, उन्हनि सभिनी ते असांजे मान वारे सेक्रेटरी साईं ज़ाहिद अली अब्बासी साहब
जिनकी ज़ाती कोशिशुनि सां जेको तक़रीबन गुज़िरियल 3-4 महीननि खां मुसलसिल रोज़ानी जी बुनियाद ते हिन सर्विस स्टेक जी पोयारी कंदो रहियो। काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके लिखनि था त हीअ सर्विस स्टेक इंडिया पाकिस्तान जी जंग जो मसइलो आहे। अदा के अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके टाइम वठंदा आहिनि। मूंखे पंहिंजे तइलीम खाते ऑफिसर ने ॿुधायो त हाजी साहब ही जेको सर्विस स्टेक आहे इहो साईं सरदार शाह जी ज़ाती कोशिशुनि महिनतुनि सां जेको कमु सालनि जो हो उहो महीननि में थियण पियो वञे। पोइ हाणे उन्हनि उस्तादनि खे केरु सम्झाए जेके सिर्फ़ु तनक़ीद करे ई ॼाणनि था। पोइ मुंहिंजा असांजा दोस्तनि भाउरनि चलो अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे इंशाअल्लाह रब कंदो। उनखे पहिरीं बि सोरो मिलियो जॾहिं असां सोने जे लाइ जदोजहद कई हुई न, उन टाइम में बि असांखे उन्हनि दोस्तनि अलाए अहिड़ा तमामु गलीज़ लफ़्ज़नि सां ॻाल्हाईंदा हुआ उन तहरीक दौरान बि। ऐं पोइ जॾहिं सोरहों मुश्किल रब पाक ॾियारो त सभिनी खां पहिरीं लाइन में उहो सर्विस बुक खणी वेठा पहिरीं असांजो हक़ आहे। त इनशाला हाणे बि उन्हनि दोस्तनि खे हर उस्ताद सिंध प्राइम उस्ताद खे चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे भाउ हुजे चाहे भेण हुजे सभिनी जो हक़ आहे उनखे मिलंदो। पर घटि में घटि असां उस्ताद आहियूं ॿोली अहिड़ी ॻाल्हायूं तनक़ीद करणु हक़ आहे। तनक़ीद खां केर बि आजो न आहे। पाक ज़ात सिर्फ़ु मुंहिंजी अलाह पाक जी आहे न, असां गुनाहगार आहियूं। पर हिकिड़ो ज़ातियात वठी या हुनखे कंहिंखे सरदार शाह खां ज़ाती तकलीफ़ थिए थी तकलीफ़ आहे या को ॿी पार्टियुनि जो अचे त सिंध अंदरि 1,23,000 प्राइमरी उस्ताद आहिनि। लाज़िम न आहे त सभिनी जो हुकुमरान पार्टी सां तल्क हुजे या साईं सरदार शाह सां सहमत हुजनि या हाजी शफ़ी सां सहमत हुजनि या सेक्रेटरी साईं ज़ाहिद अली अब्बास सां सहमत हुजनि। पर तनक़ीद भले करियो पर तनक़ीद गलीज़ लफ़्ज़ न करियो। कुझु उस्ताद असांजा आहिनि ऐं नाला नथो वञे रखणा जेके माना एॾी वॾी खिरियल ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि जंहिंमें हू उस्ताद त लॻनि ई कोन था। पोइ वरी चवंदा त बाबा जेके वेकाओ अॻवान अथसि छा लिखूं। बाबा जेके वेकाओ आहिनि उन जे ख़िलाफ़ वञी लिखो। मूंखे इन शइ ते फ़ख़्रु आहे। अलाह पाक मूंखे इन शइ खां बचायो आहे अॼु ॾींहं ताईं त जेके बि तहरीकूं हलियूं या तंज़ीम तौर ते मूं हमेशह पंहिंजे घरां बची जी रोज़ी मां ख़र्च कयो आहे। जिन तहरीकुनि जे नाले ते चंदा वरिता जिन DRA जे नाले ते चंदा वरिता कोरोने वरिता उहे ॼाणो तव्हां ॼाणो। पर घटि में घटि उन्हनि जे लाइ बि ऐं इहो ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त असां मुहज़िब ॿोली ॻाल्हायूं। असां उस्ताद आहियूं। जे असांजी लिखणी मां बू अचे त असां उस्ताद आहियूं। सो अलाह पाक जी मदद सां सरदार शाह सेक्रेटरी साहिब जी ज़ाती कोशिशुनि सां सिंध प्राइमरी उस्ताद खे अॼु मूं राति लिखियो अॼु ई सेक्रेटरी साहिब हाई लेवल जी हिकिड़ी कमेटी मीटिंग घुराई सर्विस स्ट्रक्चर जी कमेटी मीटिंग हुई जेका फाइनल मीटिंग हुई सेक्रेटरी में सर्विस स्ट्रक्चर ते फाइनल मीटिंग थी। अदा ही दोस्त चवंदा अथई भला इहे मीटिंगूं खुटनि कोन थियूं। मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा उस्ताद साथियो तमामु वॾो तारीख़ी कमु अथव। तव्हां सम्झो था त गज़ेटेड प्राइमरी उस्ताद खे सत्र मिलणु का मोजिज़ के मोजिज़े खां घटि न आहे। बख़ुदा त ज़ाहिर उन ते मीटिंगूं थींदियूं उन जे ते लिख पढ़ थींदी उन ते सभु शयूं थींदियूं। पोइ तव्हां हर छो था नाराज़ थियो न। मीटिंगूं खां ई पोइ मसइला हल थींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हीउ मसइलो सेक्रेटरी मां अॼु फाइनल थी वियो। हाणे तइलीम खातो सेक्रेटरी साहिब जी सरबराही में सूबाई वज़ीर तइलीम सिंध खे ब्रीफिंग ॾींदो। ऐं अॻे हुन ते घणो बहस नथो करियां त दोस्तनि खे ॿुधाए चुको आहियां त हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। दोस्त चवनि था त तव्हां नवंबर जो वाइदो कयो अदा मुंहिंजे हथ में हुजे न बख़ुदा त ऐं अॼुकल्ह जी भला मूंखे छा आहे मुंहिंजे हथ में इहो आहे त रब पाक खां दुआ घुरां आधि राति जो उथी 5 वक़्त नमाज़ में अलाह साईं खां दुआ घुरंदो आहियां। मके में हुजां मदीने में हुजां दुआ घुरंदो आहियां। मके मदीने में दोस्त अचनि उन्हनि खे दुआनि जे लाइ चवंदो आहियां। मुंहिंजे हथ में इहा शइ आहे। ॿी मुंहिंजे हथ में आहे
कोशिश करणु कोशिश कामयाबी जी कुंजी आहे कोशिश सां सभु कुझु मुमकिन आहे जदोजहद सां हर शइ मुमकिन आहे सेक्रेटरी साहब सां मुकमल मिनिस्टर साहब जे हुकुम ते राब्ते में रहियुसि ऐं जिन वॾी इज़तूं ॾिनियूं जिन जीअं पाण चयो सेक्रेटरी साहब बकोर सेक्रेटरी साहब हिकु दफ़ा चई असां आम उस्ताद जो पुटु आहियां त हुनखे अहसासु आहे इन शइ जो त हींअर बल्कि कुझु ॾींहं पहिरीं सेक्रेटरी साहब जी जेका मीटिंग थी हुई मूं उन जो अहवाल तव्हांखे अर्ज़ु रखियो त सेक्रेटरी साहब चयो त मिनिस्टर साहब जी ऐं मुंहिंजे तबलीग जो फॉलोअप जो इहो अलहमदिल्ला हींअर रिज़ल्ट निकिता वज़ीर अला सिंध सईद मुराद अली शाह पाण चवे थो त हाणे सिंध जे प्राइमरी उस्ताद खे अवलियत ॾियो तरक़ियुनि में बि प्राइमरी उस्ताद खे अवल ॾियो पोस्टिंग में प्राइमरी उस्ताद खे अवलियत ॾियो ऐं जेके मुख़्तलिफ़ स्किल्स आहिनि ट्रेनिंगूं आहिनि या सिंधी उस्ताद खे प्राइमरी उस्ताद खे कुझु संवारण जे लाइ अॻिते आणियो छो त क़ौम जो तरक़ी जो दारो मदार प्राइमरी उस्ताद आहे ऐं हमेशह चवंदो आहियां उस्ताद ख़ुशहाल सिंध ख़ुशहाल ॿिया बि उस्ताद असांजा आहिनि उनखे तरक़ियूं मिलणु खपनि असां उन जा को मथां न आहियूं पर गुज़िरियल 78 सालनि में प्राइमरी उस्ताद सां बेवाजिबु थींदियूं रहियूं नाइंसाफ़ी थींदी रही आहे ज़रूरु चवंदुसि ऐं हाणे इनशाला सूबाई वज़ीर जी तबलीग असांजे सेक्रेटरी साहब जी तबलीग असांजे तइलीम जे खाते जे आला ऑफिसर आहिनि उन सभिनी जी तबलीग अलाह पाक जी मदद सां कमु आई आहे ऐं जल्द इनशाला सर्विस स्ट्रक्चर समेत मूंखे त सेक्रेटरी साहब इहो बि ॿुधायो त सीएम साहब जी हिदायतुनि त सिंध प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर खां पोइ जल्दी प्रोमोशन लाइ 20 ग्रेड ताईं पहुचायो सच पुछो त मुंहिंजी त ख़ुशी इंतिहा हुई ऐं उन खां पोइ सेक्रेटरी साहब इहो बि चयो त हाणे एलिमेंट्री स्कूल में जेके हेडमास्टर आहे उन ते हक़ प्राइमरी उस्ताद जो आहे ऐं सिंध में आउं काफ़ी जॻहियुनि ते हींअर वियो आहियां जिते उस्तादनि एलिमेंट्री में प्राइमरी उस्ताद इंचार्ज आहिनि अलहमदिल्ला बाक़ी उते कुझु उस्ताद मूंखे मसइलनि खां आगाह कयो त वेंडर जो मसइलो आहे या जेके ठेकेदार जो मसइलो आहे उहे परसेंटेज चवंदा हेतिरो टैक्स पियारियो या हेतिरो अचे उन खां पोइ पैसा त बचंदा ई कान इहे त विधालिया इन में ख़र्च ते बि किथां स्कूल ते कमु ईंदो उहे शयूं इनशाला मिनिस्टर साहब जे सेक्रेटरी साहब जे अॻियां ऐं डिस्कस कंदुसि उनजी गोश गुज़ारिश कंदासीं इनशाला ऐं उन खां पोइ जेके आला सतह जा ऑफिसर हींअर मीटिंग में जिन चयो त इनशाला हाणे सर्विस स्ट्रक्चर जारी थियण खां पोइ जेके बि सिंध अंदरि क्लस्टरिंग पॉलिसी आहे उन में अवलियत इंचार्ज सिंध जे प्राइमरी उस्ताद कयो वेंदो छो त उहे उनखे तजुर्बो बि आहे उहे महिनती बि आहिनि ऐं उनजो हक़ बि आहे उनखे ॼाण बि आहे उन जे बुनियाद ते उनखे इंचार्ज कयो वेंदो इनशाला हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे उन खां पोइ इस्तिदा जो जेको रोहे रवां आहे साईं रसूल बख्शा साहब जिन पंहिंजी हिकिड़ी वीडियो इहा चई आहे सिंध प्राइमरी उस्तादनि खे त पहिरियों दफ़ो आहे जो सिंध प्राइमरी उस्तादनि खे पावर्स मिलिया आहिनि ड्यूटीज़ मिलिया आहिनि हाणे सिंध प्राइमरी उस्तादनि ते त हू केतिरो था उन मनसब सां वफ़ा कनि त मूं बि आउं बि उनखां अॻे ई बार बार सिंधी उस्तादनि खे इहा गुज़ारिश कंदो अचां त हीउ मौक़ो आहे असांखे सिंध में पाण मञाइण जो त असां पंहिंजी ईमानदारी जी मिसाल क़ाइमु कयूं बचड़नि जे लाइ स्कूलनि जा जेके पैसा आया आहिनि उहे ईमानदारी सां ख़र्च कयूं त असांजी सिंध ई असांजो आईंदो रोशन थी वेंदो ऐं इनशाला असां जल्द ई मिनिस्टर साहब जी सरबराही में सेक्रेटरी साहब जी सरबराही में तइलीम खाते जे जेका हाई लेवल जी जेके असांजे ऑफिसरनि जी टीम आहे उनजी अॻुवाणी में पूरी सिंध में हिकिड़ी एनरोलमेंट कंपनी शुरू कंदासीं जेके वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह बार बार चवंदो आहे त 70 लख स्कूल खां ॿाहिरि ॿारनि सिंध जा उनखे स्कूल में आणण जे लाइ इनशाला असां सिंध जा प्राइमरी उस्ताद पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं ऐं अमली कमु करे ॾेखारींदासीं मूं इहा सेक्रेटरी साहब खे गुज़ारिश कई आहे इन में जेके बि असांजा उस्ताद आहिनि या जेका असांजी पूरी सिंध जी मुंहिंजी टीम आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्हा अल्हम्दुलिल्लाह मूंसां मुंहिंजी जेका टीम आहे सिंध अंदरि उहे कमिटमेंट उस्ताद आहिनि ऐं तइलीम दोस्त आहिनि ऐं उहे सभु गॾिजी असां सिंध जी मैसूम ॿारनि जी तइलीम जे लाइ उनखे स्कूल में आणण जे लाइ
पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं इनशाअल्लाह। ऐं मूं अॼु ई दोस्त खां चवंदा JST टर्नओवर खां जी मूं अॼु ई डायरेक्टर HR किशोर साहब सां खे गुज़ारिश कई आहे जे अॼु ई नोट ठाहे बकोर त असां मोकिलियो आहे सेक्रेटरी साहब ॾांहुं इहो मसइलो पुरस्कार इनशाअल्लाह जल्दी हल थींदो, इन ते का परेशानी ॻणती न आहे। जेके बि तव्हांजा सिंधी उस्ताद जा रिलेटिव मसइला आहिनि ऐं जेके उस्ताद खे ग़लति तरीक़े सां पनिशमेंट ॾिनी वई आहे या जबरी रिटायर कयो वियो आहे या इंक्रीमेंट जी कटौती थी आहे, जेकॾहिं का नाजायज़ थी आहे त उन ते सेक्रेटरी साहब ऐं टीम बावर करायो त उहो तव्हां असांखे अपील करियो, उहे वापसि थींदा इनशाअल्लाह। त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीउ जेको साल आहे असांजे लाइ बि चैलेंज आहे, सिंधी प्राइमरी उस्ताद जे लाइ बि चैलेंज आहे त असांखे जॾहिं हुकूमत पारां जेके मरातूं मिलण वञे पियूं इनशाअल्लाह उहे जल्दी उन जा समरात ज़ाहिर थींदा। कुझु ज़ाहिर थी विया आहिनि, ज़ाहिर उहे थिया त सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो कुझु ॾींहं पहिरीं वठा लॻी वेंदा, प्राइमरी उस्ताद एलिमेंट्री जे मथां ॿिया थापिया पिया वञनि या प्राइमरी उस्ताद जो मुस्तक़बिल ऊंधा हो या प्राइमरी उस्ताद फलाण फलाण। न न न न न न न अल्हम्दुलिल्लाह असां मिनिस्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब पंहिंजे अमल सां साबित कयो आहे त जेके एलिमेंट्री स्कूल प्राइमरी उस्ताद जी महिनत जे करे एलिमेंट्री थियनि उते प्राइमरी उस्ताद जो हक़ आहे ऐं उहो हक़ उन प्राइमरी उस्ताद खे ॾियणु शुरू थियो आहे। ऐं इनशाअल्लाह इश्तिहार शायदि इहे मिनिस्टर साहब ॿुधायो आहे हीअ आख़िरी इश्तिहार हूंदी जेका शायदि हिकु अधु ॾींहं अंदरि या ऑर्डर ग्रीवेंस कमेटी वारा ऑर्डर जारी थींदा। उन खां पोइ ई ट्रांसफर सिस्टम लागू पियो थिए ऐं असां सेक्रेटरी साहब खे गुज़ारिश कई त इनखे तव्हां महिरबानी करे आसान बनायो। प्राइमरी उस्ताद जी ट्रांसफर कान थी, हीअ त पाकिस्तान जो एॾो मसइलो आहे तंहिंजे करे जेतिरो प्राइमरी उस्ताद ॾाढो ॾुखाइल आहे काफ़ी सालनि खां। ऐं उन खां पोइ रिटायरमेंट ते बि सेक्रेटरी साहब चयो त इनशाअल्लाह पंजाब वांगुरु असां रिटायरमेंट खां 6 महीना अॻे कागज़ ठाराईंदासीं ऐं इनशाअल्लाह ऑनलाइन उन जी अकाउंट में पैसा मोकिलींदासीं। हाणे जेका इहा जेको झंझट आहे न एजेंटनि वारो, हाणे कहिड़ो नालो वठां, उहो लही वेंदो। रब कंदो जुमिले तौर ते आऊं मुतमिन आहियां, न त असां मुतमिन थियण वारा न आहियूं, पर रब पाक जी ज़ात मदद कई आहे। मिनिस्टर साहब पंहिंजी ज़ाती कोशिशुनि सां ऐं हींअर CM साहब जी ख़ासि जेका महिरबानियूं आहिनि, हिदायतूं आहिनि, सेक्रेटरी साहब जी कोशिशुनि सां असांजी सेक्रेटरी साहब जी हिकिड़ी टीम आहे जंहिंमें सेक्रेटरी साईं अॼु जेका मीटिंग थी हुन में साईं हनान शेख साहब हो, साईं अकबर ब्राह्मणी साहब हो, साईं किशोर साहब हो ऐं साईं शेख साहब असांजो आहे हिन जो बजट जो एडिशन सेक्रेटरी मुला बख्श शेख साहब हुयो। ऐं हीअ हिकु बहितरीन टीम आहे इनशाअल्लाह। अॻे साईं आशिक़ खुश साहब हो, उन सुठियूं महिनतूं हुयूं त अलाह जी महिरबानी सां इनशाअल्लाह इहे जेके बि शयूं आहिनि उहे उन्हनि महिनत करे बहितर तरफ़ कयूं इनशाअल्लाह उहे पाया तकमील ते पहुचंदियूं। कूड़ करण ते अलाह पाक जी लहनत आहे, क़ुर शरीफ़ में आहे त लहनतुल्लाहि अल काज़िबीन, कूड़ ते अलाह जी लानत। ऐं वरी कूड़ी तोहमत हणण वारे ते बि अलाह जी लानत, जेको कंहिं ते कंहिं इंसान ते कूड़ी तोहमत हणे जेको तव्हांजे लाइ कोशिशि करे राति ॾींहुं जेको तव्हांजे लाइ पंहिंजे घरां ख़र्च करे ऐं तव्हां वरी वंगारी बणिजी दलालनि एजेंटनि जा उन ते तनक़ीद करियो त कूड़ कूड़ कूड़, पोइ उन ते बि अलाह पाक जी लहनत हूंदी आहे। इहो वॾो ख़ुदाई ॾोहो आहे, कंहिं ते तोहमत हणणु, कंहिं ते इल्ज़ाम हणणु, इहो ख़ुदाई ॾोहो आहे। पोइ डिॼो उन ॾींहं खां जॾहिं क़बर में तव्हां पुछाणो कयो वेंदो त तव्हां हर भरू हिकु कंहिं माण्हू ते कूड़ियूं तोहमतूं हणणु शुरू कयूं। ऐं अलाह पाक जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां रब्बुल आलमीन जो, जंहिं अॼु 2026 जी पहिरें ॾींहं ते ई सर्विस स्ट्रक्चर जी वॾी पेशरफ़्त जी ख़ुशख़बरी ॿुधाई। सेक्रेटरी साहब जी अॻुवाणी में मीटिंग थी ऐं इनशाअल्लाह इहो जल्दी
रबुल आलमीन जी मदद सां ऐं मिनिस्टर साहिब जे अहकामात ते जल्दी नोटिफिकेशन जारी थियण वारो आहे। उन खां पोइ इलाही खोड़ सारियूं ॿियूं बि ख़ुशियूं आहिनि। उन खां पोइ वरी असांजो अहम मसइलो ॿियो आहे नौजवान उस्ताद जो रेगुलराइज़ेशन जो इनिशियल अपॉइंटमेंट खां उहा उन ते बि मूं कल्ह सही करे उहा एप्लीकेशन सेक्रेटरी साहिब जमा कराए छॾी आहे, जेका रेगुलर विंग मंझि सभिनी सां गॾिजी वेंदी, जिते सेक्रेटरी साहिब बकोर सेक्रेटरी साहिब जे त इहो सिंध प्राइम मिनिस्टर जो हक़ आहे, छो त उहो ख़ाली पोस्टुनि ते वैकेंट पोस्टुनि ते भर्ती थियनि ऐं इनखे रेगुलर कराई उन उते इनशाला मालिकी कई वेंदी। ईअं न ख़ाली मालिकी कई वेंदी त दुआ करियो। मुंहिंजी सच पुछो त आउं गुज़िरियल 2-3 खां हिकु मुसलसल अस्पताल में आहियां ऐं जेको जीअं लाड़काने खां जेको लॉन्ग मार्च कयोसीं या बच्चा खां लॉन्ग मार्च कयोसीं, उन दौरान मूंखे हिकिड़ी बीमारी पैदा थी हुई पोलीमाइसाइटिस, जंहिंजो पूरी दुनिया में किथे बि अञा मुकमल इलाज न आहे। कंहिं महिल गुर्दा ख़राब थिए था वञनि, कंहिं महिल जिगर ख़राब थो थी वञे। बहरहाल इहो बि अलाह पाक जो शुक्र आहे त ऐं ख़ुशनसीब आहियां त मूं सिंध प्राइम उस्तादनि जे लाइ उन 2 ॾींहं रोज़ जे लाइ उन हक़ जे लाइ मूं पंहिंजी जवानी जा क़ीमती साल उन्हनि जे हवाले कया, उन जी ॾुख सुख में शिरकत कई, उन जे हर हंधि जिते मूंखे सॾु थियो उन जहिड़ो जेतिरो मूंखां पतो पंहिंजे घरां हणा वणा कंहिंखां को चवंदो पाई कोन वरितो हणा वणा ऐं उन्हनि जे ख़ुशियुनि में गॾु ऐं केतिरे रब पाक कामयाबु कयो। कामयाबियूं उहे मिलियूं जेके इंसान जंहिंजे लाइ इंसान सिर्फ़ु ख़्वाब ॾिसी सघे थो, उहे कामयाबी मिलियूं। असां सां सुठा नौजवान दोस्त हुआ, इंटरेस्ट जा दोस्त हुआ, सिंध यूनिवर्सिटी दोस्त हुआ, इकरा जा दोस्त हुआ, या असांजा सीनियर महिरबान उस्ताद हुया जिन कुलो कुल मिलाए असांजो साथ ॾिनो, उन करे कामयाबी मिलियूं। ऐं इनशाला हीउ साल सिंध जी तइलीम जे सिंध प्राइम उस्ताद जो ख़ुशहाली ॾींदो इनशाला। तव्हां सभिनी दोस्तनि खे, मुझे भाइयों बहनों के, मेरे साथ सिंध के सारे असातिज़ा भाइयों को मेरी तरफ से नया साल मुबारक हो और अल्लाह साईं से दुआ है इंशाल्लाह 2026 सिंध के प्राइमरी असातिज़ा की खुशहाली का साल साबित हो और इंशाल्लाह जल्द सिंध के असातिज़ा को गज़ट सत्रह मिलने वाला है। ये और भी बहुत सारी खुशखबरें इंशाल्लाह सिंध के असातिज़ा को मिलेगी। ये अल्लाह की तरफ से मेहरबानी है, ये सिर्फ और सिर्फ और अल्लाह की मदद है। और सूबाई वज़ीर तइलीम सरदार साहब, सेक्रेटरी में साहिब ज़ाहिद अली अब्बासी और उसकी पूरी टीम का वर्क नतीजा है, उनकी मोहब्बतों का नतीजा है। इंशाल्लाह सिंध का प्राइमरी उस्ताद खुशहाल होगा तो सिंध खुशहाल होगी। मेहरबानी जी उस्ताद।